मेयर जे बी सेक्शन थाणे जे हद डिग्री कॉलेज वारे इलाइक़े एहसान टाउन जे रहिवासी 16 साला मैट्रिक जो शागिर्द मोहम्मद मलिक उर्फ़ काशिफ़ सोहो मुबैना तौर ते अगवा थी वियो आहे, जंहिं खे 24 कलाक गुज़रण बावजूद संदसि जो पतो नाहे पइजी सघियो। वारसनि मूजिबि मेहड़ बी सेक्शन थाणे ते बि अहिड़ो इतिला ॾिनो वियो आहे, जॾहिं त मेहड़ में मैट्रिक जे शागिर्द काशिफ़ सोहो जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं ॻोठनि सोहो बिरादरी जे माण्हुनि इम्तियाज़ सोहो, चङे मुड़ुसु कुर्बान अली सोहो, हाजी असद सोहो ऐं ॿियनि जी अॻवानी में वॾी तादाद में माण्हू घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मुज़ाहिरीन शागिर्दनि काशिफ़ सोहो जी बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई ऐं घणी ॻोल्हा बावजूद बि जेको मिली नाहे सघियो। शागिर्द काशिफ़ सोहो खे अगवा कयो वियो आहे। पुलिस वटि रिपोर्ट बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस हिन वक़्त ताईं कख भञी ॿेड़ो नाहे कयो। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू ऐं DSP मेहड़ खां मुतालबो कयो आहे त शागिर्द काशिफ़ सोहो खे पुलिस 24 कलाकनि में बाज़ियाब न करायो वियो त इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।